कोने मानी छोरा हले था हलो था कोने मानी बहुत याद आती है माँ, बहुत याद आती है माँ। पुट किॾां पिया वञो ऐं ॿाहिरि छो निकिता आहियो? साईं मुंहिंजी मां मरी वई आहे। साईं उन खां पोइ मां स्कूल वञण ई छॾी ॾिनो आहे। पुट मां त अलाह साईं जी अमानत हुई हुन धणी घुराए वरिती पर पुट पढ़ाई कोन छॾिबी। साईं पीउ त साल अॻु मरी वियो। साईं मां हुई जे मज़ूरी करे असांजो पेट पालियो ऐं हुन माउ असांखे पढ़ायो। अलाह खां सिवा हाणे असांजो केरु आहे? पुट हिन सॼी हसीन काइनात जो मालिक उहो आसमान वारो आहे। हर कंहिंखे इज़त ऐं ज़िलत ॾियण वारो उहो आसमान वारो मालिक आहे। पाण उनखे था ॿाॾायूं पंहिंजा सभई मसाला हल करे छॾींदो। साईं अलाह से मुंहिंजे माउ ऐं पीउ खे छो मारियो? घटि में घटि असांखे जवान थियण त ॾियो। पोइ भले मुंहिंजे माउ खे ऐं पीउ खे घुराए वठी हाणे त असीं यतीम थी वियासीं। 3 ॾींहंनि खां पेट खाली आहे। ॾाढी बुख लॻी आहे। अदा हल तालू कंहिंजो दर ॾिसूं मन खे खेराम पइजी वञे। मानी जो कबो मन मिली वए। चाचा अलाह साईं किथे मिलंदो? पुट अलाह साईं तुंहिंजे वजूद में आहे। उहो हमेशह तोसां गॾु आहे ऐं तुंहिंजो ख़्यालु रखे थो। अदा हल तालू चाचा को कूड़ थो रहे। चाचा तो वटि मानी आहे बुख खां साह थो वञे। अदा छॾ हिनखे हल तालू ही पाण अलाह जा सघे। पुट सच था चओ असांजो माशरो यतीम लाइ अज़ाब बणियल आहे। अलाह जॾहिं कंहिंखे यतीम ठाहींदो आहे न त उनजी ज़िमेदारी सरकार ते हूंदी आहे। चाचा सरकार छा आहे? पुट असांजी सरकार
नांग जो ज़हर आहे, पोइ जंहिंखे लॻे उनखे बर्बाद ऐं तबाह करे छॾे। प्रोफेसर साहब इन्हनि मासूमनि खे बुख लॻी आहे, हिननि मासूमनि खे वठी हली किथे मानी खारायूं। ठीकु आहे राम जी, तूं सही थो चवीं। पुट तव्हां हलो त तव्हांखे असीं मानी खारायूं। अचो अचो पुट अचो।